अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा ऐं 17 फरवरी। टाइम थियो सुबुह जा 10:30। असांजी कम वारी मासी इलाही ॾींहंनि खां नथी अचे, हुनजो ॿारु बीमार आहे ऐं हिते काफ़ी पन जमा थी विया आहिनि। त मां अॼु तव्हांजी सफ़ाई बिल्कुलु नथी कयां, छो त मां चाहियां थी त हे जेको असांजो ॾाढ़ूं जी जो ॿूटो आहे, वण त न आहे प्रॉपर, इनखे मां कुझु अॼु कटराईंदमि। ऐं अॻु ॾिठो त सफ़ा सन्हियूं सन्हियूं सुकियूं शाखूं हिन जूं तमामु मथे वधी वियूं आहिनि, त हिननि खे कटराइण हाणे उहो ई ॿाहिरि शुरू थी वियो आहे त वरी फ्रेश थी इहे फुटंदियूं। तंहिंजे करे मां जेको आहे हितां जी फ़िलहालु सफ़ाई नथी कयां ॿाहिरां जी। ऐं अंदरि घर खे एॾी सफ़ाई ज़रूरत कोन्हे, हिते ॿाहिरि वधीक ज़रूरत आहे छो जो पन किरंदा था रहनि। ऐं जॾहिं कटिंग थी वेंदी, इन जी ट्रिमिंग थी वेंदी, उनखां पोइ मां हिनखे जेको आहे अची ॿाहिरां जी सफ़ाई कंदसि। सो फ़िलहालु हलूं था अंदरि, ऐं अंदरि घर में सफ़ाई जी त ज़रूरत न आहे, किचन जो कमु लाज़मी आहे। 3 वेला मानी पचे थी, खाइजे थी, त उनजी त ज़रूरत पई अथी त उते कमु कजे, सफ़ाई सुथराई कजे। सो मां किचन में अची वई आहियां। कुझु थांव आहिनि, इहे धोईंदमि, चुल्हा साफ़ु कंदमि। उन सां गॾु गॾु मूंखे अॼु तओ बि साफ़ु करिणो आहे, ऐं तओ तेसिताईं मां साफ़ु न करे सघंदी आहियां जेसिताईं इहो पूरी तरह सां तेज़ गरम न थियलु हुजे। सो हिकु त मासी सुठो साफ़ु न कंदी आहे, ॿियो त उनखे आए बि हाणे 2-3 ॾींहं थी विया आहिनि, तओ थी वियो आहे थोरो रफ, त इनखे बि मूंखे साफ़ु करिणो आहे। रोज़मर्रा ज़िंदगीअ जा नंढा नंढा कम, मोटर हलाया आहिनि छो त लॻे पियो त टंकी में पाणी घटि आहे। कल्ह बि न हलायो, थोरी ॾही फिटे रखी आहे, खीरु गरम थो थिए, ॾही ॼमाईंदमि। तओ मुंहिंजो तेज़ गरम थी वियो आहे, हिनखे छुरीअ सां खरड़े साफ़ु करिणो आहे, छो त फ़िलहालु मां नथी कयां, खीरु हितां हटायां, त उनखां पोइ मां इहो जेको तओ साफ़ु कंदमि। ऐं पोइ मूंखे कंप्लीट पहिरियों चुल्हा साफ़ु करिणा आहिनि, थांव धोइणा आहिनि। चुल्हा साफ़ु थी विया, तओ साफ़ु थी वियो, थांव धोपी विया, ऐं हाणे मां कंदमि थोरो रेस्ट। तए जी काफ़ी हालति बहितर कई आहे मां, अञा हिनखे हिकिड़ी ॿी किस्त जी बि ज़रूरत आहे। सो इंशाल्लाह सुभाणे, हाणे रेस्ट जो टाइम आहे। ऐं लंच अञा मां डिसाइड न कयो आहे त छा पचाईंदमि, फ़िलहालु त आराम थी कयां, पोइ ॾिसूं था त कुझु न कुझु थी वेंदो। हितां जी कटाई थी वई पूरी, ऐं हाणे ॾिसो कीअं थो लॻे। असल में इहे सन्हियूं सुकियूं शाखूं थी वियूं हुयूं, पन त ख़ैरु छणी विया जो त सीज़न हुई छणण जी, त हाणे बहार आहे, त इंशाल्लाह हे ॾाढा सुठा थी घाटा थी फुटंदा। जे असांजे नसीब में हूंदो त यकीनन हिकिड़ो सुठो थी फुटंदो। ऐं तव्हां ॾिसंदो हाणे उस इलाही थी वई आहे, ऐं जेसिताईं इहो वधे हाणे जो मां इंतज़ारु कंदमि। ऐं हितां जी सफ़ाई बि उहो ई साॻियो ई माण्हू उबती सुबती बुहारी ॾेई वियो आहे, पर ठीकु आहे, फ़िलहालु जे लाइ काफ़ी आहे। ऐं डिटेल में वरी मां वांदी थींदमि त कंदमि कंहिं महिल, मासी जी त अञा ख़बर न आहे केसि ताईं ईंदी। ऐं करोटन जा इहे 2-3 क़िस्म आहिनि मूं वटि। हे हिकिड़ो त हिन पासे आहे, हीउ वॾो वारो, ऐं हिकिड़ो हीउ आहे साम्हूं ही, ठीकु आहे, ऐं हिकिड़ो जेको आहे इहो आहे वॾो। ऐं 3 जेके आहिनि इहे आहिनि। ऐं करोटन जो इहो हाल हूंदो आहे जो जीअं हिननि ते उस घणी थोरी पवंदी त हिननि में कलर्स घणा ईंदा। सो ॾिसूं था त हिननि जो छा थो थिए। ऐं वांदी थींदमि त पोइ हिननि खे पाणी वाणी ॾींदमि। फ़िलहालु नमाज़ जो टाइम थी वियो आहे 2 पहिरीं जो, ऐं खाधो पीतो कुझु हल्को फुल्को आहे, कुझु बचियलु हो, कुझु सुराण चाट ठाही आहे, त असां कुझु ख़ासि एहतमाम नथा कयूं फ़िलहालु। सो वेंदमि हाणे, पढ़ंदमि वञी 2 पहिरीं जी नमाज़। मां तव्हां सां कुझु शेयर कयां थी त जेके स्टोन मूं डेकोरेट कया आहिनि या पेंट कया आहिनि, त उहे तव्हांखे ॾेखारणु चाहियां थी। ही स्टोन मां डेकोरेट कया, पेपर वेट ठाहिया, हिनखे एज़ डेकोरेशन पीस बि इस्तेमालु करे सघिजे थो। ही लेडी बग्स प्लांट सां गॾु कूंडनि में रखण जे लाइ, ऐं ही कैक्टस, हिनखे बि पेपर वेट जे तौर ते बि यूज़ कजे, डेकोरेशन जे तौर ते बि। ही स्टोन जा हाउसिस पेंट थियल आहिनि, ऐं ही जेके आहिनि ही इमोजीज़ मुख़्तलिफ़ तव्हां ॾिसी सघो था। ऐं उनखां अलावा ही सनफ्लावर पेंट कयो आहे, ही हिकिड़ो पन पेंट कयो आहे जंहिंजे मथां वरी हिकिड़ो नंढिड़ो लेडी बग वेठलु आहे। ऐं हीउ जेको आहे अॻियां ही हिकिड़ो गुल आहे, उनजे मथां नंढड़ियूं मां वुड जी माखी जी मख विहारी आहे। ही आउल आहे, ऐं ही नाला आहिनि ॿारनि जा, मुख़्तलिफ़ ॿारनि खे मूं इहे गिफ्ट कया हुआ, उन्हनि जा नाला लिखिया हुआ। ही मां जेको आहे डिकोपाज कया आहिनि पथर। ऐं हीउ जेको आहे किचन जे लाइ मां हिकिड़ी डेकोरेटिव ट्रे ठाही, त उन में बि ॾिसो पेंटेड पथर मूं साम्हूं रखिया आहिनि। ऐं हीउ आर सां कवर थियल पथर आहिनि।
ऐं ही फ़ोटो होल्डर्स आहिनि, पथरनि खे पेंट करे उन में वायर विझी मूं ठाहिया आहिनि। ऐं ही आहिनि मुंहिंजा पेंटेड हार्ट्स, पथरनि ते मुख़्तलिफ़ साइज़ जा ऐं शेड जा। हिकु कुझु ॿियो मां तव्हां सां शेयर थी कयां त कपिड़े जा जेके नंढा नंढा टुकड़ा हूंदा आहिनि उन्हनि खे मां कीअं इस्तेमालु कयो आहे, उन्हनि मां छा ठाहियो आहे। हीअ जेके आहिनि गुल तव्हां ॾिसी रहिया हो, इन्हनि खे चइबो आहे योयोज़। इहे योयोज़, हीअ हिकिड़ो मैट आहे, नंढिड़ो टेबल मैट। हीअ ग्लास कवर आहे, नेट ते मां चौधारी इहे गुल हया आहिनि। ऐं हीअ अॻियां ॾिसो, हीअ मग जे मथां ई कवर बि ॾिनल आहे, जॻ ते या मग ते ॾेई सघिजे थो। इहे ई गुल मां हिन फ़ोटो फ्रेम खे डेकोरेट करण जे लाइ बि यूज़ कया आहिनि। ऐं मां तव्हांखे पंहिंजो ब्लू डिनर सेट ॾेखारियो हो, हे उनजो टेबल रनर आहे, डाइनिंग टेबल जे रनर ते बि मां हयो आहे इहो। हीअ काठ जो हिकिड़ो बॉक्स आहे, जेके फ्रूट जा पेटियूं ईंदियूं आहिनि, उनखे डेकोरेट कयो आहे, त इहे ई गुल हया आहिनि। हीअ कपिड़े जे बचियल पटियुनि सां मां ठाहियो आहे हिकिड़ो प्लांटर, उन ते बि गुल हया आहिनि इहे। हीअ कैट हाउस मां पंहिंजी भाइटीअ खे ठाहे ॾिनो, उनजे मथां बि मां डेकोरेशन योयोस सां कई आहे। हिकिड़ा ॿिया हे आहिनि कपिड़े जा गुल, शेप ॾिसो, हे हिकिड़ो डिफरेंट शेप आहे गुलनि जो, इहो अञा थोरा मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं ही वरी ही अञा उन्हनि खां बि मुख़्तलिफ़ आहिनि ऐं तमामु ख़ूबसूरत आहिनि। ऐं कपिड़े जे बचियल नंढी नंढी टुकड़नि मां ही बटण ठाहिया आहिनि। ठीकु आहे, इहे बटण मुंहिंजा हथ जा ठहियल आहिनि। ही हैंड पेंटेड आहिनि, ही मां पाण पेंट कया फैब्रिक पेंट सां। ही आहिनि हैंड एम्ब्रॉयड्रिड, ही सॼो भर्थ भरियल आहे हिननि जे मथां मुंहिंजो। ऐं इन्हनि ई हैंड एम्ब्रॉयड्रिड बटणनि खे वरी मां पोयां पिन हणी इन्हनि जा बैजिस ठाहिया आहिनि। हीअ आहे मच्छी, हिन महिल 6:15 थिया आहिनि ऐं राति जो मां पचाईंदमि मच्छीअ जो पुलाउ। सो ही तयारी थी रही आहे हिते। ऐं एज़ यूज़ुअल सुराणे ते थां कढी रखिया, बसर कटे थी इहे हाणे। ऐं सांझी जी नमाज़ पढ़ी पोइ अची मां इनशाला वरी राति जी मानीअ जी तयारी कंदमि। टाइम थियो आहे 7 तक़रीबन थियण वारा आहिनि, 7 में 1-2 मिंट हूंदो अञा, सम्झो 7 थिया आहिनि। सो सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सोचियमि त पहिरियों तव्हां सां कचहरी कयां, थोरी गपशप कयां, उनखां पोइ वेंदमि डिनर ठाहिणु, मुंहिंजो पसंदीदा मच्छीअ जो पुलाउ। मच्छी बल्कि मुंहिंजी पसंदीदा, मां हुनजो कुझु बि पचायां, मूंखे ॾाढी वणंदी आहे मच्छी। ऐं जेकॾहिं इहा रेसिपी तव्हांखे ॾिसणी हुजे त मुंहिंजी जेके टॉप मोस्ट पॉपुलर रेसिपीज़ आहिनि उन्हनि में हिकिड़ो मच्छीअ जो पुलाउ बि आहे। सो अॼु घणो कुझु कमु न कयमि सॼे ॾींहं में, रूटीन जो जीअं किचन जो सुबुह जो कमु हो सो बि इन करे करिणो पियो त मासी कोन आई। ऐं उनखां सवाइ मां बाक़ी सॼो ॾींहुं रेस्ट कंदी रही आहियां। ऐं जेको उहे प्लांट कटरायमि, वण त न आहे प्रॉपर ॾाढो जो, उहो जेको बि आहे ॿूटो, उनजी कटिंग कराई। हालांकि मूंखे थोरो पहिरियों कराइणु खपे, मूंखे हुयो ज़हन में, पर अलाए छो ॻाल्हि विसरी पई वञे, त अॼु मां उनखे माण्हू खे सॾे ॿाहिरां, इन खां मां अक्सर कराईंदी रहंदी आहियां। स्वीपर असांजे कॉलोनी जो। सो जेकॾहिं असांजे नसीब में हूंदो त उहो वधीक सुठो थी इनशाला फुटंदो, जीअं मूंखे हर दफ़े उमेदु हूंदी आहे। मां जेको बि ॿूटो पोखींदी आहियां, हीउ मां पोखियो त न आहे पर कटरायो आहे, त हाणे थोरो इंतज़ारु रहंदो त ॾिसां त कीअं थो फुटे, कीअं थो वॾो थिए। इहो थियो। ऐं सुबुह जो जीअं खीर काढ़ियो, ॾही ॼमाई, इहे आम कम आहिनि रोज़मर्रा जा। ऐं मंझंदि जो सिराण अची वई, उन हिकिड़ी कुझु चाट ठाही बिहनि जी, मां पहिरियों ठाहे चुकी आहियां उहा। ऐं त उहो हल्को फुल्को खाधोसीं, उहो बि मूंखे न करिणो पियो। मां फुल टाइम रेस्ट कंदी रही आहियां ऐं हाणे राति जी मानी पचाईंदमि। ऐं ॿियो त अॼु मां पंहिंजी हिन प्यारी दोस्त सां, पंहिंजी बेस्ट फ्रेंड सां टाइम कोन गुज़ारियो, इन करे मां सोचियो त हाणे जेके व्लॉग जे आख़िर में मां कुझु ॻाल्हियूं कंदी आहियां उहे हिते वेही कयां। ऐं ॿियो त मूं तव्हां सां पंहिंजो जेको आहे स्टोन आर्ट शेयर कयो, त मां पथरनि खे कीअं कीअं इस्तेमालु कयो आहे, पेंट कयो आहे, डिकोपाज कयो आहे, आर सां रैप कयो आहे, ऐं मतिलबु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, जेको बि तव्हां वीडियो में ॾिसी चुका आहियो। त मां सोचियो त अॼु इहो तव्हां सां शेयर कयां। इहे सभु वीडियोज़ मौजूदु अथव, स्टोन आर्ट बाय नसरीन वफ़ाई, अगरि तव्हां सर्च कंदव त इहे सॼियूं वीडियोज़ तव्हांखे मिलंदियूं। जेतिरा फ़ोटो तव्हां ॾिठा आहिनि सभिनी जी वीडियो अवेलेबल आहे। ऐं उनखां पोइ मां तव्हांखे ॾेखारियमि फन विथ फैब्रिक, कपिड़े सां जेको मज़ो आहे न, त यकीन कयो त मां जॾहिं नंढा नंढा पीसिस कपिड़े जा ॾिसंदी आहियां न, मुंहिंजे अंदर में हिकिड़ो जोश, हिकिड़ो मतिलबु कुझु मुंहिंजी क्रिएटिविटी जेका हूंदी आहे फतकंदी आहे मुंहिंजे दिलि दिमाग़ में, त बसि इन्हनि मां कुझु करिणो आहे। हाणे कंहिं ॾींहुं मां तव्हांखे ॾेखारींदमि मां जमा कीअं थी कयां। हालांकि मां इलाही पहिरियों ॾेखारे चुकी आहियां, उहे बि हिकिड़ी हूंदव मुंहिंजूं रैंडम वीडियोज़, मुंहिंजे प्लेलिस्ट चेक कयो, उन में रैंडम वीडियोज़ उहे बि तव्हां ॾिसी सघो था। सो इहे नंढा नंढा पीसिस मूंखे ॾाढो अट्रैक्ट कंदा आहिनि। ऐं इन मां जीअं मां इहे गुल ठाहिया आहिनि, योयोस ठाहिया, ऐं ॿिया डिफरेंट टाइप जा गुल ठाहिया, बटण ठाहिण मां सेखारे चुकी आहियां। तव्हां जीअं पेंटेड बटण ॾिठा या हैंड एम्ब्रॉयड्रिड बटण ॾिठा, त उहो मां एम्ब्रॉयड्री ऐं पेंटिंग कोन सेखारी आहे,
मां बटन ठाहिणु सेखारियो त कपिड़े पीस ते तव्हां भर्त भरे कुझु बि पेंट करे हुन मां बटन कीअं ठाहियो। सो असां हूअं त बाज़ारि वेंदा आहियूं बटन खणी वठी जेको ठाराइण जे लाइ, कपिड़ो ॾींदा आहियूं बाज़ारि मां, उतां ठही मिलंदा आहिनि ऐं मशीनूं मिलंदियूं बि आहिनि, उनजूं माण्हू घर में वठी सघे थो। मूं हिकिड़ो दफ़ो उनजी प्राइस पुछी 2-3 साल पहिरियों त 3-3.5 जे लॻभॻि उहा बटन ठाहिण वारी किट जेका हुई मिले पई। पर हीअ जेके मां बटन ठाहियां थी उनजे पोयां टाकण जो ऑप्शन कोन्हे, उहो वरी अलॻि सां मां उनजी वीडियो न ठाही आहे, पर मां उहा एक्सप्लेन कई आहे सिर्फ़ु। मोस्टली मां इहे जॾहिं बटन ठाहिया आहिनि त इन मां बैजिस ब्रोचिस जेके हिते पोयां पिन हणी ॿारनि जे हिन ते हणो या बैग में लॻायो, त मां घणो करे एग्ज़िबिशन जे लाइ ठाहींदी हुयसि, त इन्हनि में मां पोयां सेफ्टी पिन लॻाए पोइ जेके बैग्स या पाउचिस या पर्सिस उन्हनि जे मथां हणंदी हुयमि, या वरी इन्हनि खे डायरेक्ट हॉट ग्लू गन सां जेको आहे चिमड़ाए छॾींदी हुयमि, तो फिक्स थी वेंदो, उन तां लहंदो कोन। ऐं मां हिकु ॿ दफ़ो पंहिंजे राजी ऐं हादिया जे फ्रॉक्स ते बि हया आहिनि त मां उन सां हॉट ग्लू सां चिमड़ाए छॾिया आहिनि, टाकिया न आहिनि, पर टाके बि सघजनि था उनमें, छो त कपिड़ो आहे सॼो रैप थियल त पोयां उनखे टाका बि हणी था सघजनि। सो मुंहिंजी दिलि चाहियो त अॼु मां तव्हांखे इहो ठाहे ॾियां, ऐं हिकिड़ो हिन में तव्हां ॾिठो ठाहे न ॾियां सॉरी ॾेखारियां शेयर कयां। ऐं हिकिड़ो तव्हां कैट हाउस ॾिठो हूंदो, इहो मां बॉक्स ऐं पुराणी टी शर्ट मां ठाहियो, मुंहिंजी भाइटी मुंहिंजे भाउ जे घर में मिली आहे हिकिड़ी ॾाढी हुननि जी लाडली, सो उनजे लाइ मां ठाहियो, त उनखे बि मां हाउस के मथां गुलनि सां डेकोरेट कयो। त पुराणी टी शर्ट ऐं हिकिड़ो पुराणो पाठी जो दॿो, उहो एॾो सुहिणो पियो लॻे ऐं ठहे पियो उन गुलनि जे करे, ॼण हुन वधीक रौनक अची वई। अंदरि हुन मैट विछायोसीं, ॿिली त ॿिली जी लय थी वई ॾाढी, हालांकि हुनजी उहा ई लय हूंदी आहे हुन घर में। मुंहिंजे ख़्याल में अगरि अॼु ॾिसंदा इहे व्लॉग त इहे ॻाल्हियूं बि ॿुधंदा मुंहिंजूं ज़रूरु। सो अॼु जो इहो हाल अहिवाल हो, त मूं वटि कुझु घणो जो मां न कयो, कुझु शेयर करण लाइ न हो, त मूं सोचियो त टाइम ज़ाया न कयां तव्हांजो, ऐं तव्हांखे इंतज़ारु हूंदो त कुझु त ॾिसण लाइ मिले न, ऐं इहे तव्हांजा कुर्ब आहिनि, महिरबानियूं आहिनि, इहो कंदो रह तव्हां वटि मुंहिंजो, जो मां हर रोज़ु उथी करे वरी कुझु न कुझु तव्हां सां शेयर कयां थी। ऐं हुनुरु सिखो प्लीज़, मां इहा तव्हांखे रिक्वेस्ट कंदमि, हुनुरु सिखो, जेको जेको न सुई धागे जो मज़ो अथव। पथर खे मां छो थी इंजॉय कयां, त तूं नेचुरल आहे, मिटी खे मां इंजॉय थी कयां, प्लांट्स खे, ऐं कपिड़े खे बि, छो त उहो बि नेचुरल आहे, कपह मां थो ठहे, धाॻो थो ठहे, ज़मीन मां थो निकिरे, इन जो बुनियादु उनजी बेस त उतां ई आहे न। बसि अलाए छा मूंखे इन कुदरत जी शयुनि सां, इन सॼो साइकिल जेको हिकिड़ो ज़िंदगीअ जो आहे, ऐं जेके अलाह जा जेके कर्म आहिनि असां इंसाननि ते, जेके नेमतूं आहिनि, मां सभिनीनि खे ख़ूब इंजॉय कंदी आहियां। ॾिसो त उहो पथर हुजे, कपिड़ो हुजे, खाधो हुजे, मिटी हुजे, प्लांट्स हुजनि, अञा मूंखां इलाही सारियूं शयूं रहिजी वयूं हूंदियूं, मां इलाही कुझु जेको आहे करे चुकी आहियां। सो इन्हनि सभिनीनि जूं वीडियोस बि अथव, सभिनी गुलनि जूं, टोटल गुल जेतिरा मूं ॾेखारिया, ऐं बटन मेकिंग, हैंडमेड बटन्स बाय नसरीन वफ़ाई, हैंडमेड फ्लावर्स बाय नसरीन वफ़ाई, या फैब्रिक फ्लावर्स बाय नसरीन वफ़ाई। तव्हां कुझु बि लिखो, तव्हां ॾिसो त सही त मूं छा छा सेखारियो आहे, ऐं प्लीज़ हुननि वीडियोस खे शेयर कयो, ॾाढी महिनत थी लॻे। ऐं ईअं सोचो त मां सॼी उमिरि जो पंहिंजो हुनुरु कढी खणी माण्हुनि जे साम्हूं रखियो आहे, ऐं मां ॾिठो आहे माण्हू अहिड़ा कंजूस हूंदा आहिनि, न रेसिपी ॿुधाईंदा आहिनि, न टाको सेखारींदा आहिनि, न सीक्रेट रखंदा आहिनि पंहिंजा, त अगरि मूं वटि इहो आहे त ॿिए वटि छो हुजे। ऐं मूं में इहा न आहे आदत साड़ जी, ऐं मां इन शइ खां डिॼंदी आहियां, मां चवंदी आहियां अलाह जी देन आहे, छा बि आहे मूं वटि, थोरो आहे, नंढिड़ो आहे, ज़रड़ो आहे, अलाह जो ॾिनल आहे, त उहो उनखे मूं सां गॾु ख़तमु न थियणु घुरिजे। मां चाहींदमि मूंखां पोइ बि इहो दुनिया में रहिजी वञे। सो तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट आहे त पंहिंजो हुनुरु कढी ॾियण लाइ, ॿिए सां शेयर करण लाइ वॾी दिलि थी खपे, थोरो तव्हां गौर कयो, थोरो हालात ॾिसो, आसपास ॾिसो, छा ईअं आहे, छा मां सही थी चवां, वॾी दिलि खपे। ऐं ॿियो वरी उन्हनि खे वीडियो ठाहिण जे लाइ केॾी महिनत थी लॻे, वॾो टाइम थो लॻे, ऐं ठाहिण वारे जो तव्हां मोहबत ॾिसो, शौक़ु ॾिसो, त पोइ हक़ अदा तॾहिं थींदो जॾहिं तव्हां वीडियो ॿियनि सां शेयर कंदव। ज़ाहिर तव्हांजो को फेसबुक जो पेज हूंदो, कोई त तव्हांजो लिंक हूंदो, किथे त तव्हां सोशल मीडिया ते आहियो, उहो तव्हांजो व्हाट्सएप आहे, उते तव्हां लिंक शेयर करे सघो था ॿियनि सां। त इहा तव्हांजी मूं ते त महिरबानी थींदी, पर सिंधी ॿोलीअ ते बि महिरबानी थींदी, छो त उन में अहिड़ियूं वीडियोस घटि आहिनि। अॼु कल्ह वारे व्लॉग ते मुंहिंजे जेको सुनीता कमेंट कयो आहे न, ऐं जहिड़ो हुन मूंखे एप्रिशिएट कयो आहे, सुनीता जेठवाणी इंडिया मां, हुन जेकी डिटेल लिखी आहे त सिंधीअ में न कोई अहिड़ा एक्सपीरियंस थो शेयर करे, न कोई अहिड़ा मशवरा थो ॾिए, न कोई अहिड़ी पंहिंजी ज़िंदगीअ जा तजुर्बा असां सां शेयर थो करे, कुझु अहिड़े क़िस्म जो कमेंट आहे, तव्हां चाहियो त पढ़ी सघो था मुंहिंजे कल्ह वारे व्लॉग ते। त उन सां मूंखे एॾी ख़ुशी थी त ॾिसो तव्हां थोरो वाक़ई इन्हनि सुनीता जे लफ़्ज़नि ते गौर कयो त इहो सच आहे या न आहे। सो मां ॾाढी थैंकफुल आहियां सुनीता जी, प्लस तव्हां सभिनीनि जी जेके रेगुलर कमेंट्स कनि था, रेगुलर वीडियोस ॾिसनि था, ऐं के कमेंट बि नथा कनि,
अगरि मां तव्हां माइंड न कयो त ज़रूरु चवंदमि थोरी कंजूसी छॾियो, हिकिड़ो नंढिड़ो कमेंट करे वठंदा कयो, मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे, मां वरी नई सही जेको आहे कमु करणु शुरू थी वेंदी आहियां। हालांकि मां हिकिड़े ॾाढे ॾुखे मरहले मां गुज़री रही आहियां हिन महिल, यानी हेल्थ वाइज़, पर ठीकु आहे, ज़िंदगी आहे न, ज़िंदगी बीह नथी रहे, हलंदो हलबो। सो विख वधाए बि हाणे मां इहो ज़रूरु चवंदमि आख़िर में त मैं अकेला ही चला था जानबे मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया। मां जॾहिं यूट्यूब शुरू कयो हो वीडियो ठाहिणु, मूंखे उमेद बि न हुई, 1000 सब्सक्राइबर्स छा हूंदा आहिनि मां कॾहिं ख़्वाब में बि न सोचियो, ऐं हाणे त माशाल्लाह 5000 खां मथे थी विया आहिनि। ऐं मूंखे कॾहिं बि इहो ख़्यालु न हो, कॾहिं बि मूंखे इहो आसिरो ई न हो त कॾहिं मां 4000 कलाक वॉच टाइम पूरो करे सघंदमि। सो इहा तव्हां सभिनी जी महिरबानी आहे। ज़ाहिर मां अकेली कुझु न आहियां, मां अकेली वीडियोस ठाहींदी रहां, पोस्ट कंदी रहां, कोई ॾिसे ई न, कोई रिस्पॉन्स ई न ॾिए त मुंहिंजो त कमु, मुंहिंजी महिनत त ज़ियान आहे। सो मुंहिंजी महिनत ऐं मुंहिंजी कामयाबी ॿधल आहे तव्हां सभिनी जे तावन सां, तव्हांजे कोऑपरेशन सां, तव्हांजी मुहबत सां। सो प्लीज़ ज़रूरु तव्हां मुंहिंजी वीडियोस ॿियनि सां शेयर कयो, ठीकु आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारी दुआऊं। कल्ह सफ़ा घटि ॻाल्हायोसीं, कचहरी घटि थी, अॼु कचहरी काफ़ी सारी थी वई आहे, ठीकु आहे न। सो सलामत हुजो हमेशह, ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह भाई।